दोस्तों अस्सलाम वालेकुम। माया मिस्टर मुगेरी जी लतीफ़ जी सिंध जी हक़ परस्त जदोजहद। हिन वक़्तु जेको असांजो मसइलो आहे PSG ऐं GST कैंडिडेट जे लाइ मसइलो आहे। हिन वक़्तु मुसलसिल 5 ॾींहं थी विया आहिनि जेके कराची कैंप में असांजा नौजवान जेके आहिनि वेठा आहिनि। अली मुर्तज़ा शर साहब, रूमी गबूर साहब, सईद खालशाह बुखारी साहब, अली मुर्तज़ा मेमन साहब, सभिनी नौजवाननि खे घुरिजे त कराची पुॼनि, उन्हनि जो साथ ॾियनि। ही 2-3 ॾींहं अथव आख़िरी, अॼु संडे जे ॾियारा। हुननि चयो त महिरबानी करे जेके बि नौजवान आहिनि, 3 खां 4 हज़ार नौजवान वेटिंग में आहिनि ऐं हू चवे थो त 1000 खां 1500 नौजवान जेके आहिनि उहे कराची ॾे रुख़ कनि, कराची अचनि त असांजो मसइलो कराची में हल थी सघे थो। अगरि जेकॾहिं नौजवान कराची न ईंदा त असांजो मसइलो हल नथो थी सघे। महिरबानी करे सभिनी नौजवाननि खे गुज़ारिश थो कयां त कराची पुॼनि। अॼु आख़िरी ॾींहुं आहे, अॼु हुननि आख़िरी करे छा हुननि खे पंहिंजा ॿार बच्चा न आहिनि, हुननि खे घर न आहे, हुननि खे कमकार न आहिनि, उहे असांजे ई करे निकिता आहिनि। 4 खां 5 हज़ार नौजवान जेके आहिनि वेटिंग कैंडिडेट आहिनि। मुंहिंजे अंदाज़ में 1500 खां 2000 उहे कैंडिडेट आहिनि जंहिंजी उमिरि 28 साल खां मथे आहे। महिरबानी करे पंहिंजे हक़ जा निकिरो ऐं पंहिंजा हक़ वठो ऐं DR